सिंध हाई कोर्ट सकाफ़त खाते जे तरक़ियाती मनसूबनि में बेज़ाब्तगियुनि वारे मामले ते रेज़िडेंट डायरेक्टर खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में सकाफ़त ऐं सयाहत खाते जी तरक़ियाती मनसूबनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत हुकुमनि ते अमल न करण ते सकाफ़त ऐं नाणे खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ तोहीन अदालत दरख़्वास्त ॿुधणी कई। अदालत सकाफ़त खाते जे रेज़िडेंट डायरेक्टर रोशन अली कनासरो खे उहिदे तां हटाइण जो हुकुम जारी कयो। नाणे खाते जे सेक्रेटरी पारां जांच कमेटी जी रिपोर्ट अदालत में पेश कई। वधीक अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट सकाफ़त खाते जे तरक़ियाती मनसूबनि में बेज़ाब्तगियुनि वारे मामले ते रेज़िडेंट डायरेक्टर खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट में सकाफ़त ऐं सयाहत खाते जे तरक़ियाती मनसूबनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति केस जी ॿुधणी कई। अदालत हुकुमनि ते अमल न करण ते सकाफ़त ऐं नाणे खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ तोहीन अदालत दरख़्वास्त ॿुधणी कई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट में सकाफ़त ऐं सयाहत खाते जी तरक़ियाती मनसूबनि में मुबैना बेज़ाब्तगियुनि बाबति केस जी ॿुधणी कई वई आहे। वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी अब्दुल, सिंध हाई कोर्ट आहे सकाफ़त ऐं सियाहत खाते जे तरक़ियाती में मामलो में अदालती हुकुमनि ते अमल दरामद न करण ते सकाफ़त ऐं खज़ाने खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ तोहीन अदालत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत अदालती हुकुम न मञण ते उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाणे खाते वारे सेक्रेटरी पारां इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट जेकी आहे त अदालत में पेश कई वई। नाणे खाते वारे सेक्रेटरी पारां पेश कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त रोशन अली कनासरो जेको डायरेक्टर आहे सकाफ़त ऐं सियाहत खाते जो, उन केतिरनि सालनि खां तरक़ियाती मनसूबनि जो मुस्तक़िल हिसो रहियो आहे। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त रोशन अली कनासरो जे उहिदे ते मौजूदगी दौरान रिकॉर्ड में रदो बदल यानी फेरफार जा ख़दशा ज़ाहिर थिया आहिनि। नाणे खाते वारे सेक्रेटरी जी रिपोर्ट में चयो वियो आहे त इंक्वायरी दौरान दरख़्वास्त गुज़ार कुझु अहिड़ा दस्तावेज़ या कागज़ात पेश कया जेके खाते वटि मौजूदु हुआ। खाते पारां अदायगी बाबति मुकमल रिकॉर्ड पिणु पेश न कयो वियो। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे नाणे खाते वारे सेक्रेटरी जी जमा करायल अदालत में रिपोर्ट चयो वियो त इंतज़ामिया के रेज़िडेंट डायरेक्टर रोशन अली कनासरो खे उहिदे तां हटाइण ऐं रिकॉर्ड जी महफ़ूज़ मुंतक़िली जी सिफ़ारिश कई वञे थी। अदालत हुकुमनामे जूं कापियूं जेके आहिनि त चीफ सेक्रेटरी सिंध, वज़ीर आला जो प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं ॿियनि जेके लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि ॾांहुं मोकिलण जी बि हिदायत करे छॾी आहे। अदालत अहिड़ी कापी जेकी आहे त सियाहत ऐं सकाफ़त खाते जे सेक्रेटरी खे बि उमाणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत अॻभराए वारी रिपोर्ट तलब कंदे दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 20 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। ठेकेदार अपनी वाजिबात जी अदायगी जी फैसलो ॿुधायो आहे। जी अब्दुल, ठीकु आहे सिकंदर भुट्टो, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।